कमाल खान तू आखिर करण छा थो चाहे? पुठा छा तूं हिन दरबदर वारी ज़िंदगी खां बेज़ार न आई थियो? शायद तूं पंहिंजी ज़िंदगी मां एतिरो बेज़ार न थियो हूंदे जेतिरो मां थियो आहियां। इन करे उठा अदा सां ठाह करे पंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़ारण थो चाहियां। मां मञा थो त ठाह थी वेंदो, पर गफ़ार खान इहो कॾहिं न चाहींदो त असां उन ॻोठ में रहूं। अदा भली असांखे ॻोठ में रहण न ॾिए, पर मिल्कियत मां त हिसो ॾींदो। जॾहिं इहा मिल्कियत मिली वई न उठा त असां पंहिंजो अलॻि सां ॻोठ ॾींदासीं, जिथे तूं हूंदे ऐं मां हूंदुसि ऐं असांजी हिकु नंढड़ी बादशाही हूंदी जिथे सिर्फ़ु असांजा ई हुकुम हलंदा। ख़ुदा कंदो तमामु जल्द तव्हांजी उहा बादशाही अची वेंदी। गोरियो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं अदा राज़ी थी वेंदो ऐं हुन सां ठाह थींदो। कमाल खान थी सघे थो ठाह करण खां पोइ तव्हांखे उते रहण जी इजाज़त मिली वञे। सवाल ई पैदा नथो थिए जो असांखे उते रहण जी इजाज़त ॾे गफ़ार खान। असांखे सिर्फ़ु एतिरी मोहलत मिले त असां पंहिंजी मिल्कियत खपाए छॾूं। उठा मां तोसां वाइदो थो कयां त मां तुंहिंजी समूरी मिल्कियत जो तोखे हिसाबु भरे ॾींदुसि। मुंहिंजी एतिरी मिल्कियत न आहे कमाल खान जंहिंजे करे मां परेशान थियां। तव्हां सिर्फ़ु पंहिंजी मिल्कियत जो सोचो त उहा तव्हांखे कीअं मिले। उहो मूं सोचे छॾियो आहे उठा, तमामु जल्द सभिनी सां सणाई थी वेंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।